जी लतीफ़ ऐं इंतिहाई ज़्यादा अॼु पंहिंजो पाण खे तस्दीक कंदी रहियो आहियां। मूंसां जेका बाज़ू बणियल हिकिड़ी टीम आहे, मोहम्मद हारून जमाली ऐं मोहम्मद अमन राजपर साहब, उन्हनि जा सरबराह जी तंज़ीम जा उन्हनि जा जेके ख़ासि तौर ते जेका क़यादत करे रहिया आहिनि, जेका बानी आहिनि ह्यूमन राइट जस्टिस पाकिस्तान, उन जा बानी साईं डॉक्टर तालिब हुसैन राजपर साहब जिन जे सिंधाबाद जे मर्कज़ में आमद थी आहे। ऐं सिंधाबाद अलाह जो आसरो भई 3-4 दोस्त जेके मोहम्मद हारून, मोहम्मद अमन ऐं अदा ग़ुलाम हैदर मक्सी, उहे दोस्तनि जेके असांखे कंहिं बि ॾुख में तकलीफ़ में कॾहिं तनाह न थिए अथनि। इहो फैज़ तालिब आहे, इहो फैज़ डॉक्टर आहे, उहो हीअ अॼु असां वटि मौजूदु आहे। ऐं मूंखे वॾी ख़ुशी थी आहे त संदसि वर्कर हेॾा ख़ूबसूरत ऐं बाहिमत ऐं न विकरण वारा, न झुकण वारा, न कंहिंखे हथ ॿधण वारा, सिधा ऐं सवां जेके वर्कर जिन जा आहिनि, त उन जी क़यादत बि इनशा ताला उन खां वधीक शानदार ऐं रुतबे वारी हूंदी। रब ताला हिननि खे आफ़ियत ऐं सुकून था फ़रमाए। ऐं आउं उमेद थो रखां त हमेशह वांगुरु जस्टिस जेका ह्यूमन राइट्स जस्टिस पाकिस्तान, उन जी सरबराही में सिंधाबाद में कमु थींदो रहंदो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।